हलो वकार किथे रहिजी वियो? वाह जल्दी अच यार, तुंहिंजो वेट पिया कयूं। हल ठीक है जल्दी अच। जेसिताईं हीअ अचनि पाण हिकिड़ी सेल्फी कढी स्टेटस ते लॻायो थो। रेडी टू सेलिब्रेट सिंधी कल्चर डे। डन। अस्सलाम वालेकुम। माशाल्लाह अजरकूं त ॾाढियूं प्यारियूं आहिनि। किथां वरितियूं अथव? यानी ही हाला मां घुरायूं आहिनि, निम्हा ब्रांड जो अजरकूं। निम्हा ब्रांड? इहो कहिड़ो ब्रांड आहे? अफ़सोस आहे यार, सिंध जे नंबर 1 कल्चरल ब्रांड जी तव्हांखे ख़बर न आहे। अच्छा इहो कंहिंजो ब्रांड आहे वकार? इहो ब्रांड ख़ादम सकाफ़त नूर मेमन हालाई साहब जो आहे। उहो ई नूर मेमन हालाई साहब न, जे दुनिया जी वॾे में वॾी अजरक ठाही। जी बिल्कुलु उहो ई नूर मेमन हालाई जंहिं सिंधी सकाफ़त खे पूरी दुनिया में पखेड़ियो आहे ऐं सिंधी सकाफ़त जी ख़ूबसूरती पूरी दुनिया में आम कई आहे। नूर मेमन हालाई साहब जूं अणखुट सकाफ़ती ख़िदमतूं आहिनि ऐं अहिड़ियूं ख़ूबसूरत अजरकूं तव्हांखे नूर मेमन हालाई साहब वटि ई मिलंदियूं। बिल्कुलु यार, असांखे अहिड़नि माण्हुनि जो क़दुरु करणु घुरिजे। अॼु खां वठी असां पंहिंजो सकाफ़ती सामान सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु निम्हा ब्रांड था वठंदासीं। बिल्कुलु उमेर, असांखे अहिड़नि महिनती माण्हुनि जो क़दुरु करणु घुरिजे। चङो, हाणे हलिजे।